सेवण तालुके में पीअण जी पाणीअ जो शदीद बहरान पैदा थी वियो। यूनियन काउंसिल आराज़ीअ जे 32 ॻोठनि खां वधीक ॻोठाणनि पीअण जे पाणीअ लाइ आराज़ीअ खां सेवण ताईं मोटरसाइकिल ते रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ॻोठनि में पीअण जी पाणी जे हासिलात लाइ जोड़ियल पाणी जदोजहद एक्शन कमेटी पाणी एक्शन कमेटीअ पारां एहतजाजी रैली कढी वई आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि वॾे अंग में शिरकत करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे खे पाणी जदोजहद कमेटीअ जे चेयरमैन इमाम अली ॾेथो, कमेटीअ जे मेंबरनि रज़ा मोहम्मद पंवर, कमालुद्दीन ख़ासकेली, गुलाम नबी छुट्टो, निज़ामुद्दीन गंभीर, प्रोफेसर रफ़ीक अहमद गंभीर ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त पीअण जे खारे पाणीअ सबबि सेवण खां भान सईदाबाद ताईं सवें ॻोठनि अंदरि रहवासियुनि जी सिहत ते नाकारी असर पइजी रहिया आहिनि, जिन में माण्हुनि जा गुर्दा नाकारा बणिजी चुका आहिनि। उन ई नतीजे में माण्हुनि जे फौत थियण जा वाक़िया बि वधी रहिया आहिनि। हुननि सिंध हुकूमत खां घुर कई आहे त फौरी तौर ते यूसी आराज़ीअ जे माण्हुनि खे पीअण जे पाणी जामे अंदाज़ में अमली कम शुरू कयो वञे। फौरी इलाइक़े खे पीअण जे लाइ साफ़ पाणी फराहम कयो वञे। ॿी सूरत में संदन जदोजहद जारी रहंदी।